नाज़रीन, घोटकी में कोरोना वायरस जा 50 केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं बाद ज़िले में मरीज़नि जो अंग वधी 794 थी वियो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे एहसान कलवर। जी एहसान, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, घोटकी ज़िले में 383 माण्हुनि जे नमूननि जी चकास कई वई, जंहिंखां पोइ 50 माण्हुनि में कोरोना वायरस जो तस्दीक कई वई आहे। डीसी घोटकी सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। डीसी घोटकी जो इहो चवणु आहे त 383 नमूननि जी चकास खां पोइ 50 माण्हुनि में कोरोना जी तस्दीक कई वई आहे, जॾहिं त 36 माण्हुनि जा जेके नतीजा आहिनि उहे जेके आहिनि उहे रुकियल आहिनि, जंहिंजा अञा 50 उन्हनि मंझां 8 माण्हुनि जो जेको तालुक़ु आहे मीरपुर माथिर सां आहे ऐं 19 माण्हुनि जो तालुक़ु ॾहेरकी शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां आहे ऐं 14 माण्हू घोटकी तालुक़े जा शामिल आहिनि, जॾहिं त 3 माण्हुनि जो जेको तालुक़ु आहे उहो बावड़े सां ऐं खानगढ़ तालुक़े जा 2 माण्हू शामिल आहिनि ऐं इन्हनि 50 माण्हुनि मंझि 3 माण्हू अहिड़ा आहिनि जेके ॿियनि ज़िलनि जा आहिनि। उन्हनि खे बि कोरोना ज़ाहिर थियण खां पोइ हिते आइसोलेट कयो वियो आहे। 50 केस कोरोना जा ज़ाहिर थियण खां पोइ जेका मजमूई तौर ते घोटकी ज़िले में केसनि जो तादाद आहे उहो 794 थी वियो आहे। जी एहसान, जी मेहरबानी।